खैरपुर मां ख़बर ॾींदा हलो त 21 जुलाई 2022 आबादी जे आलमी ॾियारे जे मौक़े ते पॉपुलेशन वेलफेयर खाते खैरपुर पारां खैरपुर मेडिकल कॉलेज में आगाही वाक ऐं सेमिनार मुनक़िद कयो वियो। आगाही वाक जी अॻवानी डिप्टी कमिश्नर सैफुल्ला आबड़ो ऐं पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर तारिक आज़म लाड़क कई। वाक में खाते जे 8 तालुकनि जे ऑफिसरनि, लेडी हेल्थ वर्करनि ऐं ॿियनि माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते KMC सिविल अस्पताल जे ऑडिटोरियम में सेमिनार मुनक़िद थियो। सेमिनार खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर सैफुल्ला आबड़ो चयो त आबादी जे वाध सबबि मुल्की तरक़ी, बेहतर तालीम, सिहत, बेरोज़गारी में इज़ाफ़े समेत ॿिया मसइला वधी रहिया आहिनि। दुनिया में इहो मसइलो हली रहियो आहे, रेशियोसिस नथा वधनि, फैमिलीज़ में रेशियोसिस घटि आहिनि। इन सेमिनार जो मक़सदु अवाम में जागृता पैदा करणु आहे त बेहतर सहूलियतूं फ़राहम करण लाइ अवाम में जागृता पैदा कई वञे। हिन चयो त बरे सगीर में ग़लति रीतूं रस्मूं ऐं ग़लति सोच सबबि मसइला पैदा थी रहिया आहिनि, जंहिं ते ज़ाब्ते लाइ पॉपुलेशन वेलफेयर खाते पारां जारी कयल मैकेनिज़म ते अमल दरामद करण जी सख़्त ज़रूरत आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।